माण्हू छॾियल आहिनि उन्हनि जी बात ख़बर पई आहे त गुलज़ार ऐं चनेसर ॿई गॾु आहिनि लाड़ वारे कचे में वियल आहिनि ऐं बाबल साईं इहा बि ख़बर पइजी हुई त उन्हनि सां माण्हू केतिरा आहिनि ऐं उन्हनि वटि कहिड़ा कहिड़ा हथियार आहिनि। हाशिम सोडा इहा बि ख़बर पइजी वई आहे त उन्हनि वटि माण्हू कहिड़ा ऐं केतिरा आहिनि ऐं हथियार बि केतिरा आहिनि। बाबा साईं अव्हांखे किथां ख़बर पई? सोडा मूं हिकिड़ो हमरा बंगल जे पोयां छॾियो हुयो। कुझु माण्हू चनेसर ऐं गुलज़ार जे पुठियों बि लॻाया उन्हनि मूंखे इहा ख़बर ॾिनी आहे। बाबा साईं पोइ त असांखे बिल्कुलु बि देरि न करणु घुरिजे। छोटा पुलिस खे मूं इन करे इतला न आहे ॾिनो छो त मूंखे पुलिस ते एतबार न आहे। तव्हां वञो भले पर मानी खाई पोइ। वैसे जेकॾहिं तव्हां चओ त हींअर वञूं जे वरी चओ त थोरी देरि सां वञूं पोइ जेको नसीब। बाबा साईं त पोइ असांखे इजाज़त। थोड़ा वञो भले पर नगर तयार आहे। चवंदा आहिनि त पकी मानी खे फुटी न आहिनि। पहिरियों नगर कयो पोइ भले। चङो बाबा साईं। हुकुम कयो भला मूंखे तव्हां छो घुरायो? सूबेदार तूं भलीअ भित ॼाणी थो त असां तोखे छो घुरायो आहे। जेसिताईं तव्हां ॿुधाईंदव न त मूंखे ख़बर कीअं पवंदी लौंग? मां को दिलनि जो राज़ त नथो ॼाणां। सूबेदार साहब कुछ ॾींहं पहिरियां असां तव्हां वटि एफआईआर दाख़िल कराई हुई अलाए तव्हांखे यादि आहे अलाए न? अच्छा अच्छा मूंखे यादि आयो। पर वॾेरी चोरनि न चोरी कई न फुर न धाड़ो। अवां छाजी एफआईआर दाख़िल कराई? माफ़ कजो वॾेरी असां माण्हुनि जे जान ऐं माल जा मुहाफ़िज़ आहियूं। हुस्न ऐं इश्क ते कहिड़ा पारा? सूबेदार साहब ही तू छा थो ॻाल्हाईं? लौंग खान अवां जो कमु हो एफआईआर दाख़िल कराइण उहा मां करे छॾी। बाक़ी हाणे मुंहिंजो कमु आहे मां जांच कयां पियो। महिरबानी करे मूंखे तंग न कयो। मूंखे पंहिंजो कमु करणु ॾियो। रेशम हाणे त ॾिसजांइ त मां हिन सूबेदार सां कीअं थो पुॼां। साहब नबू कमदार याद जाना छोरो यो चनेसर वाला किथे आहे? अच्छा छो न तो अचे न आउं सॼो बीमार थी पियो। हाँ तूं हीअं कर यार इहो डॉक्टर पर्ची ॾिनी आहे ॾेखारि अथमि। हींअर वठी थो अचां। ॿुध सही यार तोखे तक ॾाढी पैसा अथई छा? अथई पैसा? हा पोइ ईअं कर भला पोइ दवा वठी अच घर तां हलां थो कर सुठो अच। नबू कमदार पंहिंजे पुट चनेसर खे पेश कर न त। सिकंदर साहब कहिड़ो चनेसर? आउं चनेसर कोन सुञाणा। कमदार नबू इहा फनकारी मूं सां न कर। मूं रिश्वत ॾेई नौकरी वरिती आहे ऐं रिश्वत वठी पंहिंजी उगाड़ी थो कयां छो त पैसो आहे त सभु कुझु आहे। ऐं हा कन खोले ॿुधी छॾ पंहिंजे पुट चनेसर खे पेश कर। यार सिकंदर ये ॿई मोट कोन अथई त पाण बीमार लॻो पियो आहियां यार। जाफर कमदार नबू असां सां बि फनकारी थो करे। साहब सॼी उमिरि वॾेरनि सां कई अथसि फनकारी सो वियो आहे फनकारीअ ते हिरी। भला पोइ वठी हलीसि थाणे ते त असां बि हिनखे का फनकारी ॾेखारियूं। साहब हाणे ई त वठांसि ईचीअ मां। नबू कमदार हल अॻियां थी। विड़ी छोटो का चोर है दाड़े लाया जब विड़ी तो इहा ख़बर तो किथे पवंदी। हल हल ला तो तकर यार आउं तेरी बीमार आहियां। हल हल बीमार Virginia, Virginia, sweet.
हीडिस मां हथे खाली आयो आहियां छो जो हथे खाली मां तुंहिंजो साह कढी सघां थो बेवफा तो मुंहिंजी जिंदगी कंडन जी सेज बणाए छॾी तूं हित आराम सां वेठी अॼु मां तुंहिंजो किस्सो हमेशा हमेशा जे लाइ खत्म करे छॾींदुसि खत्म करे छॾींदुसि बहादुर मूंखे तो मां इहा ई उम्मीद हुई ॿियो तूं करे बि छा थो सघीं सिवाय माण्हू मारण जे ॿियो तोखे ईंदो बि छा आहे तो बि त मूंखे ज़िंदा लाश बणाए छॾियो आहे ज़िंदा लाश हाणे मां बि तोखे लाश बणाईंदुसि खबरदार बहादुर मुझे भेजो न अचिजांइ मूंखे हथ बि लाथई न त ताऊं करे सॼो राज गॾु कंदीसांइ साल ऐं मुड़ुस जे विच केरु ईंदो ॾिसां थो त केरु थो अचे बाक़ी रही ॻाल्हि तुंहिंजे चाचे हाशिम जी उहो न तमामु परे आहे घणो परे आहे बहादुर मूंखे हथ न लाइजांइ बहादुर चंदन फलन जूं वायूं बताल अब्दुल खान जेको बि असां कमु कयो आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तुंहिंजे चवण ते कयो आहे ऐं तूं हिते चुप कई वेठो रहियो आहीं अरे हेॾी तूं कहिड़ा फाड़ा मारिया मुंहिंजे करे सभु मुक़ाम तो फरियो आहे खणी गंढ कयो अथई थरे खणे ते मां तुंहिंजे करे हीअं कयो आहे हूअं कयो आहे तो मुंहिंजे करे 100 खून कया हा न मथो ई कचो करे छॾियो अथई पुलिस असांजे पोयां बाहि मारे पई आहे ऐं तूं तो चई त असां छा कयो आहे तुंहिंजे करे बंगुल खान असां लाइ छा छा कयो आहे ऐं तूं हाणे ॾुखे वक़्त में असांजो साथ नथो ॾी पुलिस अथई तुंहिंजे पोयां बाहि मारणी आहे कहिड़ियूं तोखे गोलियूं हणी तोखे धुप करे छॾियो अथई पुलिस हिन जे पोयां पई आहे अरे पुलिस तोखे कयो छा बंगुल खान पुलिस असांजे पोयां पाछे जीअं पई आहे न असां घुमी था सघूं न फिरी था सघूं न वरी किथे वेही था सघूं ये रात असां निंड्रू पाजू फिटाए हिकु सेकंड बि कोन था सुम्हूं सॼो ॾींहुं तुंहिंजे पोयां हीअं था भॼूं ऐं तूं त असांजी मालिकी नथो करी असां बंगुल खान केॾे वञूं तूं ई असांजो वॾो नी तूं ई असांजो सभु कुझु हुई तोखे न चऊं त असां कंहिंखे चऊं बंगुल खान ॾिस तूं बाबा पुलिस खे रोक तूं असां सां वाइदो कयो हो गुलज़ार सम्झाइसि तेज़ थो ॻाल्हाए जे तव्हांजो हिकिड़ो माण्हू ज़ख़्मी थियो आहे त मां तव्हांखे ₹1 लाख भरे ॾींदुसि बाबा जे पुलिस तव्हांजो हमराह ॿधो आहे तव्हां शाम ताईं त तरसो मां तव्हांखे इहो हमराह शाम ताईं छॾाए थो ॾियां पुलिस पंहिंजी कानूनी कार्रवाई त कंदी न चने सर रईस सही थो चए तूं त हरूभरू जज़्बाती न थी रईस बि पंहिंजे जॻह ते सही आहे असांखे बि जज़्बाती थियण न घुरिजे अलाह ख़ैर कंदो सभई मुश्किलूं आसान थींदियूं तूं रुॻो थधो थी ठीक है हेलो गुलजार हेलो तरसो लंगर तैयार आहे मां रोशू खे चवां थो मानी बानी खाई चाह वाह पी आराम सां पोइ वञो ठीक है बंगुल खान गुलजार तो वही था बटे गिरा हणी खुदा यार वेहो वेहो वेहो
अड़े ॿुधाए गुलज़ार ऐं चने सर किथे आहिनि? ओए भाई बंकुल खान जो ओताक थी विया। कूड़ न ॻाल्हाए सिधियूं गोलियूं सीने में हणंदो सां मां सच थो चवां हाशिम, गुलज़ार ऐं चने सर बंकुल खान जो ओताक ॾांहुं विया ऐं अञा ताईं उतां वापसि न आहिनि आया। छा चईड़े? वापसि न आहिनि आया? वापसि न आहिनि आया? हाशिमा हाणे देर न कर, हल त हली ता बंगुल जे बंगले खे पाए ॾियो। ठीकु आहे सोडा, अचो त हलूं। बाबा वो बाबा बाबा अलाए काॾे हलियो थो वञे न, जॾहिं कमु पए त बाबो लभे ई कोन। किथे मिलिया? मां सम्झां थो त ही सुबुह जो ई ज़मीन ते वियो हूंदो, पक सां उते हो। यार गुलज़ार बाबा त घर में ई कोन्हे को। बनी ते वियो हूंदो। यार बाबा जॾहिं बनीअ ते वेंदो आहे न त दर खे तालो हई वेंदो आहे, ईअं दर खोले न वेंदो आहे। धनेश्वर तुंहिंजे पीउ खे पुलिस ॿधी वई आहे। छा? बाबा खे पुलिस ॿधी वई आहे? गुलज़ार छा थींदो यार? सच तो चई न? सच सच पप्पा ॾिठो? हा हा। थियो ख़बर कम थियो या न? बाबा साईं ये बई कुआ बेले में त न आहे, ये बई ॼणा बंगुल जे बंगले में लिकल आहे। छा बंगुल खाने जे बंगले में? हा रेस, असां जॾहिं बेले में पहुतासीं न त उन्हनि सां असांजो मुक़ाबिलो बि थियो ऐं हू ॿई भॼी विया। अच्छा, इन जो मतलब त या सॼी रांद बंगुल जी रचायल आहे। रेस, इहो जेको बंगुल आहे न वॾो शातिर माण्हू आहे, मां उनखे चङी तरह सुञाणिया थो, पहिरें नंबर जो मुनाफ़िक आहे। बाबा साईं पुलिस बि कुझु नथी करे, सॼे बेले में किथे बि असांखे पुलिस नज़र न आई ऐं न ई कंहिं अहिड़ी का ॻाल्हि कई त कंहिंखे का बेले में पुलिस नज़र आई। तॾहिं त बाबा साईं चनेसर ऐं गुलज़ार ॿई बेख़ौफ़ थी घुमंदा था वतन, छो त हुननि खे केरु चवण वारो ई न आहे। थोड़ा मां समझी वियो आहियां, पुलिस भी बस फॉर्मेलिटी पूरी पई करे। रेस, जेसि ताईं असां बंगुल ऐं मुजन जी इचीअ में हथ न विझंदासीं न तेसि ताईं को बि खड़ तेल कोन निकिरंदो। हाशिम, हाणे मूंखे न मुजन ऐं बंगुल जो बंदोबस्त करणो पवंदो। असां त नबू कमदार मां अचे फाथा आहियूं, बीमार आहे वो बि एतिरो थो ॻाल्हाए जो संतरीअ जो असली मथो ई कचो करे छॾींदुसि। पोइ ये मुफ्त में छॾे ॾियूंसीं? न जाफ़र न, छो त पैसो आहे त सभु कुझु आहे। साहब मूंखे त ख़ौफ़ आहे त लाकब में मरी न पए ऐं पवे न खून ॻिचीअ में। मरी वियो त पूरे छॾींदासीं, बाक़ी मुफ्त में कोन छॾींदासीं कमदार खे। बस सही, तव्हां मर्ज़ीअ जा मालिक हो, बाक़ी कमदार में हाल कोन्हेव। ठीकु आहे जाफ़र, कुझु ॾींहं अञा बि इंतज़ार करियूं था, ॾिसूं इहो बंगुल मालकी करेसि थो या न। साहब बंगुल वॾो लाह माण्हू आहे, कमदार खे असली लेखे में ई न आणींदो आहे। जाफ़र खान, मां बि सूबेदार सिकंदर आहियां, मुक़द्दर जो सिकंदर। मां त मिटीअ मां बि नोट ठाहे वेंदो आहियां, ही त वरी बि कमदार आहे। साहब जेकॾहिं तव्हां न कमदार नबूअ मां पैसा कढी वियो त पोइ मां तव्हांखे ॿिन्ही हथनि सां सलूट कंदुसि, ॿिन्ही हथनि सां। जाफ़र तूं वेही ॾिसजांइ त मां हिन मोल ढगे जो कीअं थो मुल वठां। ॾिसंदासीं। ॾिसजांइ।
चने सर गुलजार हिम्मत ते विया हो वरी वापस आया जो खबर रिस बगुल खान बाबा किथे आए चने सर थधो थी दड़ा फुटारे न ॾिस शाम ताईं तुंहिंजो पीउ आज़ाद थी वेंदो इन जो मतलब तो तोखे खबर हुई तो बाबा के पुलिस मथी वई आहे ऐं पोइ तूं असांखे छो न ॿुधायो मां तोखे परेशान न पियो करणु चाहियां इन जे करे तोखे नाहे ॿुधायो मूं चने सर मूंखे लॻे थो त बंकुल जे नियत में खोट आहे गुलज़ार पंहिंजो लहजो सुधार बफ क्यों न जे बंकुल खान जे अॻियां अरे रे तो कयो छा आहे हिनमहिल ताईं कहिड़ा फड़ा मारिया थी मथां फिरियो फिरियो मुंहिंजे बीठा वरी मूंखे था दॿायो तव्हां छा कयो जॾहिं पैसो बि मां ख़र्च कयां पुलिस बि मुंहिंजी सभु कुझु अरे तव्हां बि कुझु कयो न कयो कुझु कोन था अरे खसीस कागज़ जे हथ मां उहे चोराया हीअं न थियो हूअं न थियो फलाण न थियो ढींगड़ो न थियो गाड़ियूं वेठा हणो गुलज़ार जी ॿोली हिकिड़ी गोली अरे तो कंहिंखे गोलियूं हयूं थियूं चनेसर खान अहिड़े चनेसर खान वाह बंकुल खान वाह असां तुंहिंजे लाइ छा कयो हा तो असांजे लाइ छा कयो न पुलिस खे पलियाई न असांजी वाहर कई ऐं चवे थो त मां वेठो आहियां असांखे तो थकी ऐं चवे थो त पुलिस जो ड्रामो आहे हा चनेसर सां चनेसर जी चाल चङनि फलनि जूं वायूं बताल हाणे खणो न ॻाल्हायो कमदार नबू आज़ाद थी वेंदो उहो बि मुंहिंजो कमदार आहे मुंहिंजो तव्हां कल्ह खां वठी महरी उठा वांगुरु ॻोठ में फेरा बि था ॾियो या पुलिस खे ख़बर कान हूंदी तव्हां छा था सम्झो पुलिस तव्हां खां डिॼे थी अरे हेॾे पुलिस तव्हांखे बंकुल खान जे करे हथ नथी विझे न त तव्हांजा पट कालाए तव्हांखे धूड़ विझे हाणे छॾियो इहे नाराज़गी थधा थियो कुझु न कुझु कयूं था इहा पक ॾीठो त शाम ताणी नबू कमदार आज़ाद थी वेंदो बाक़ी छा मां कूड़ आहियां छा सोरहाना पक सम्झ रईस बंकुल खान जे नबू कमदार आज़ाद न थियो न पोइ तूं बि मूंखे चङी तरह थो सुञाणी गुलज़ार जी ॿोली हिकिड़ी गोली हूंदी आहे चाचा पंहिंजे ॻोठ जा हाल ख़राब थी विया आहिनि होटलनि ते चांहि जे बदिरां शराब थो विकामे न रोड न रस्तो न स्कूल आहे फारूक पुट अॼु त हर ॻोठ जो इहो ई हाल आहे नौजवान बेरोज़गार आहिनि ऐं नफ़्सियाती मरीज़ थी विया आहिनि कंहिं ॻोठ में स्कूल आहे त हुन में वॾेरे जो कलर ऐं बिज रखियल आहे ऐं इस्पताल आहे त हुन में डॉक्टर न दवाऊं छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे तूं ॿुधाए तुंहिंजी नौकिरीअ जो को बिलो थियो अवां मूंसां गॾु हलो ऐं रेस कांबू खान खे चओ त मूंखे नौकिरी वठी फारूक पुट सभु वॾा माण्हू हिकु जहिड़ा ई आहिनि ग़रीबनि जी त ॿुधंदा ई कोन आहिनि रईस कांबू खान मुंहिंजी कोन ॿुधंदो हा बाक़ी मां वॾेरी रेशम खे चवंदुसि उहा रईस कांबू खान खे चवंदी ऐं इंशाल्लाह कांबू खान कुझु न कुझु कंदो त पोइ कॾहिं था वॾेरी रेशम खे चओ मां वॾेरी रेशम खे अॼु ई थो चवां तूं परेशान न थी चाची चाचा हाशिम जी त सॼी ज़िंदगी जहिड़ा कंदे गुज़री वई ऐं चाचा कॾहिं कॾहिं त सॼी राति घर न ईंदो हो पर मां बि छा कयां मूंखे त हाणे निंड बि नथी अचे हाशिम खां सवाइ हाणे हिकिड़ी घड़ी बि नथी गुज़रे मुंहिंजो साह हुनजी कदमनि जी आहट में अटकियल आहे हाँ चाची असांखे ख़बर आहे त तूं चाचा सां केॾो प्यार कंदी आहीं ऐं प्यार जो संसार ई निरालो आहे ससी अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे हुनजी का ख़बर चारे ई कोन्हे केॾो न लापरवाह आहे तुंहिंजो चाचो हिकिड़ी फोन बि नथो करे चाचा हाशिम मोटी आयो आहे ओताक में वेठो आहे मां हाणे बाबा जे हथां चाचा जी मानी मोकिली आहे ॾिसी थी न ससी मानी खाइण घर नथो अचे एतिरो बि नथो सोचे त मता राणी मुंहिंजी वाट निहारींदी हुजे ससी मूंखे त लॻे थो त मुंहिंजो खानदानी बेमुरवत आहे
हेॾा मूंखे त ॾिस मां हाशिम लाइ पई सिकां ऐं होॾा होॾा बहादुर वरी तुंहिंजे लाइ पियो सिके। चाची ॻाल्हि घुमाए फिराए न कर, सिधो सो इहो छो नथी चवें त मुंहिंजो वजूद तोखां हाणे बर्दाश्त कोन थो थिए। न ससुई न, तूं ईअं हरगिज़ न सोच। मुंहिंजो मतिलबु इहो न हुयो। मां त चाहियां थी त तूं बि मूं वांगुरु पंहिंजे वर ऐं घर सां ख़ुशि हुज। सब समझा थी चाची। डंडन